नाज़िन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध ते हर तरफ़ खां हमला थी रहिया आहिनि। वफ़ाक़ कराची ते कब्ज़ो करणु चाहे थो, पर सिंध जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो थियणु न ॾींदासीं। जेकॾहिं कराची ते ग़ैर आईनी तरीक़े सां कब्ज़ो करण जी कोशिश थी त हुकूमत खे ख़ैरु मञणो पवंदो। असां हिन हुकूमत खे हलणु न ॾींदासीं। हुक्मरान होश खां कमु वठनि ऐं सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कनि। हैदराबाद प्रेस क्लब में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी नालाइकी ऐं नाअहली सबबि सूबनि खे फंड पूरा नथा मिलनि। सिंध ऐं सिंध जी अवाम खे बि हक़ न पिया ॾिना वञनि। वफ़ाक़ जी नाकामी ऐं नाअहली सबबि सूबनि जो ॾिवालो निकिरी रहियो आहे। असां कंहिं बि सूबे ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कंदासीं। हुन जो चवणु हो त मुल्क ख़तरनाक सूरत-हाल मां पियो गुज़रे। जमहूरियत जो सफ़र आहिस्ते आहिस्ते अॻिते वधी रहियो आहे, पर जमहूरियत खे आमरियत ॾांहुं धिकियो पियो वञे। कठपुतली हुकूमत जो ज़ुल्म जारी आहे। अवाम का हक़ खसिया पिया वञनि। जमहूरियत खे आमरियत ॾांहुं धिकियो पियो वञे। पीपी चेयरमैन चयो त ग़ैर जमहूरी क़ुवतूं गॾिजी असां सभिनी ते हमला करे रहियूं आहिनि। कठपुतली हुकुमराननि ऐं ग़ैर जमहूरी क़ुवतुनि आइन ते बि हमला कया। मुल्क में इज़हार जी आज़ादी ते पाबंदियूं लॻायूं पियूं वञनि। हुन जो चवणु हो त इमरान ख़ान मुल्क में माण्हुनि खे सियासी कैदी बणाए रखियो आहे। असां सभिनी खे गॾिजी जमहूरियत लाइ कमु करणो आहे। हाणे ग़ैर जमहूरी क़ुवतुनि खे हलणु न ॾींदासीं। असांखे ग़ैर जमहूरी क़ुवतुनि जो मुक़ाबिलो करणो आहे। संदसि चवणु हो त कठपुतली हुकूमत पंहिंजो ई टैक्स नथी उगाड़े सघे। मुल्क में हर तबिके जो मुआशी क़तल कयो पियो वञे। ज़ुल्म हिकु हद ताईं बर्दाश्त थी सघंदो आहे। मुल्क खे हलाइणु क्रिकेट मैच न आहे। हुकुमराननि खे मुल्क ऐं निज़ाम हलाइणो आहे त भुट्टो जे कानून खे मञणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त असां आम चूंडनि खां अॻु ई PTI, GD ऐं MQM वारनि जो प्लान ॼाणींदा हुआसीं। इहो कीअं थी सघे थो कराची खे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां इस्लामाबाद मां कंट्रोल कयो वञे। हुन वधीक चयो त कराची ते कब्ज़ो करण वारो मज़ाक़ पियो थिए। काल कानून वारे वज़ीर कराची ते कब्ज़ो करण जो प्लान पेश कयो। वफ़ाक़ी हुकूमत कराची ते कब्ज़ो करणु चाहे थी, पर असां सिंध जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो थियणु न ॾींदासीं। हुन वधीक चयो त सिंध खे तबाह करण जी कोशिश पई थिए। पीपुल्स पार्टी सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कामयाब थियणु न ॾींदी। जेकॾहिं कराची ते ग़ैर आईनी तरीक़े सां कब्ज़े जी कोशिश थी त हुकूमत खे घर वञणो पवंदो। असां हिन हुकूमत खे हलणु न ॾींदासीं ऐं इन खे वाइखो कंदासीं।